महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा फरमायो मेराज वारी रात मां मोहम्मद करीम के एड़ा मानू देखाया विया जेजा चप उठन जेदा उन्हनि जे पेट में जहन्नम जा वॾा वॾा टांडा विधा पिया वञनि उठन जेदा टप चप उन्हनि जी एॾी त शक्ल बदसूरत हुई महबूब से फरमायो उन्हनि जे पेट में जहन्नम जा वॾा वॾा टांडा विधा पिया वञनि जीअं जो टांडा उन्हनि जे पेट में बापा अचनि सही फरमायो तो उनके पेट में टांडे पचण खां बाद में सब कुछ हेठ गिरी पो पवे ओ मुसलमानो गरम चाई जो दुख बर्दाश्त न थी सघंदो आहे गरम गिरव बर्दाश्त न थी सघंदो आहे कंहिंमें ताक़त आहे जो क़यामत वारे दिहाड़े कंहिंमें ताक़त आहे जो क़यामत वारे दिहाड़े गरम टांडा बर्दाश्त करे सघंदो साईं फरमायो मां पुछा कर जो दुनिया में नो केड़ो हिनजी दुनिया में गलती केड़ी केड़ो गुनाह करे आया जे करे हेड़ो खतरनाक अजाब थी रहियो आ खतरनाक सजा मिली रही आ दाऊं पाकन रड़ियूं पाकन पर कोई भी दाऊं ॿुधण वारो को न हो चीखो दाऊं पर को भी रड़ियूं ॿुधण वारो को दुनिया में रड़ियों बुधे हाँ लुड़कन के कबूल करे हाँ गोड़न के कबूल करे हाँ रोई पर चायो सा दुनिया में रोई पर जे नतीजे में रब करीम पर्ची पवे हाँ दुनिया में पर्ची पवे क़यामत में पानी तक घुटी वींदो अखियुनि मां खून पियो वहंदो त बि न पर्चा महबूबा फरमायो मां पुछा कम हिननि जूं कहिड़ियूं ग़लतियूं जवाब मिलियो हाउला मिन उम्मत ओ महबूबा तुंहिंजा उम्मती थी दुनिया में तोते कलमो पढ़ंदा अल्लज़ीन याकुलून अमवाल यतामा पर दुनिया में यतीम जो माल खाईंदा छा खाईंदा हुआ काॾे अचो तव्हां ख़ुदि चवारी ओ महबूब आयो त तो मिठड़े मोहम्मद करीम ते कलमे पढ़ण वारा पर दुनिया में यतीम जो माल खाईंदा असांखे यतीम जे माल खाइण खां सवाइ मज़ो ई नथो अचे यतीम वेचारा क़ुरान पाक ढोईंदा आहिनि चङनि भलनि वीरान त असांजे अबे जे मिल्कियत ते चाचा कब्ज़ो कयूं बीठा असांजे मिल्कियत ते असांजा मामा कब्ज़ो कयूं बीठा यतीम पिया रोईंदा पर मुसलमाननि खे परवाह ई नाहे कलाम अल्लाह लिखियो पियो इन्नमा याकुलून फी बुतूनिहिम नारा रब फरमायो यतीम जो माल न अथई या जहन्नम जी बाहि अथई कुरान पाक लिखे कुरान पाक अल्लाह जा न्यापा हदीस पाक रसूलुल्लाह से जा न्यापा पहुंचाइण वाला ये कुरान वाला अथव जेके अल्लाह जा न्यापा तव्हांखे पहुचाइनि था रसूलुल्लाह से जा न्यापा बि पहुचाइनि था पोइ अमल तव्हां सां खे कयो शरीयत तोखे मूंखे केॾो यतीम जो मक़ाम ॿुधायो आहे मां त वाज़र में चवंदो रहंदो आहियां जाते तुंहिंजो पुटु बीठो आहे उते यतीम बि बीठो आहे शरीयत तोखे मूंखे सेखारे थी यतीम जे साम्हूं पंहिंजे बच्चे खे भाकुर न पाइजांइ पंहिंजे बच्चे खे ख़र्ची न ॾिजांइ पंहिंजे बच्चे खे शइ न ॾिजांइ अथस पुटड़ो ख़र्ची छो न ॾे अथस पुटड़ो भाकुर छो न पाए अथस पुटड़ो छो न पंहिंजे बच्चे सां प्यार करे बच्चे जो इनकार नाहे पर जेको घर में यतीम बीठो आहे मथां यतीम खे पंहिंजे अबे जो न प्यार यादि अची वञे मथां पंहिंजे यतीम खे अबे वारा उहे मंज़र न यादि अची वञनि उहा अबे वारी ॾिनल ख़र्ची अबे वारी ॾिनल शइ मथां यतीम खे यादि न अची वञे मथां अल्लाह यतीम जे अखियुनि मां
लुड़कन जे यतीम जे किन्ना लुड़कन भाण जे करे मता अल्लाह तुझे बच्चे के न यतीम करे छे यतीम जो खबर ना के खबर आया फलाने जो बच्चो यतीम थियो फलाने जा बच्चा यतीम थिया संगे केरी खबर तसा पछाड़िए तई जिंदा हुंदा से महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो के मुखे यतीम जो ही मकाम समझायो एकड़ो शख्स साईं वट आयो रोई करे तो मुंहिंजा साईं मुंहिंजो पुटड़ो गुम थी वियो आ गोले गोले थकजी पियो आ तो खबर ही नथी पवे ओ मुंहिंजा आका दुआ घुरो त अल्लाह साईं मूंखे पुटड़ो लभराए साईं अबो गोले गोले थकजी पियो आ मूंखे पुटड़ो नज़र न अचे साईं जन अञा हथड़ा मथे न कया भर में सहाबी वेठो चवे तो मुंहिंजा आका मां अखियुनि सां ॾिसी आयो आहियां फलानी जाइ ते ॿार खेॾण पिया उते हिन जो पुटु बि खेॾंदे ॾिसी आयो साईं तव्हां दुआ न करो वञे फलानी जाइ ते छोकिरा खेॾनि था उते हिन जो पुटु बि खेॾे थो मां ॾिसी आयो मां तोखां तो पुछां कयां जॾहिं अबे खे पुट जे खेॾण जी खबर पई हूंदी ये दुख भरे जिए जो हुन दुख भरी पोयो महबूब मुस्तफा सॾु करायो चेन अब हो चवंदो त मां पिया जे बच्चे जे करे एॾो परेशान खबर पई अल्लाहु अकबर साईं सॾु करायो फरमाइनि था मां सम्झां तो या देर तोखों बर्दाश्त न थींदी तू चवंदे त साईं छो थो सिड़ाए फरमायोसि मां सम्झां तो तुझे दिल में जेका मोहब्बत आ उन मोहब्बत तोखे डुक भराई आ उन मोहब्बत शख्स जे करे न बच्चे जे मथां तो डुक भई न पर यार ॿुध जा हिकिड़ी ॻाल्हि सही कहिड़ी तव्हां ॻाल्हि ॿुधाइण था चाहियो पर उते वञी परे खां ओ मुंहिंजा बच्चा करे सॾु न कजांइ मतां उते वञी चवे ओ मुंहिंजा बच्चा ओ मुंहिंजा पुट पर मैं उते वञी करे पंहिंजे बच्चे खे भाकुर न पाइजांइ उते वञी करे पंहिंजे बच्चे खे चुमियूं न ॾिजांइ नवजे जो गुम थियल बच्चो लभे भाकुर न पाईंदा सफ़र तो बच्चो मोटंदो आहे त बि अशरी शाड़ीअ वारो अॻिते निकिरी वेंदो आहे त बच्चे जो इस्तक़बाल अमड़ उते दर ते घर ते बीठी पई हूंदी मुंहिंजो बच्चो हेॾो थो अचे हेॾो थो अचे फरमाइनि था मां मोहम्मद करीम जी इहा ॻाल्हि यादि रख ईअं न चइजांइ ओ मुंहिंजा बच्चा चवे तो सही लफ्ज़ तुमको निकली वेंदा ओ मुंहिंजा बच्चा वारा लफ्ज़ तो निकली वेंदा भाकुर बि पाइजी वेंदो साईं मां तव्हांजे लफ्ज़ ते कुर्बान वञा पर मूंखे थोरी हिकमत सम्झायो अबो मूंखां त लफ्ज़ इहे निकिरंदा न तव्हांजो मनो था कयो तव्हांजो मक़सदु को ज़रूरु हूंदो फरमायो मां मोहम्मद करीम तोखे इन जे करे मनो थो कयां जाते छोकरो खेॾंदा हुआ जाते तुझो पुट भी खेॾे थो मतां न छोकरनि खेॾंदड़ में को यतीम न हुजे अल्लाह जाते छोकरा खेॾंदा हुआ उन्हनि खेॾंदड़ छोकरनि में मतां को यतीम न बीठो हुजे जॾहिं तूं परे खां रण करे ओ मुंहिंजा बच्चा उन यतीम के मता अबे वारी रड़ न याद अची वने मता पंहिंजे बच्चे के भाकुर वनी पाए अबे जो भाकुर मता यतीम के न याद अची वने अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। शाबाश मातो के अब्बे दे रियासा तो उन यतीम जे ताना, यतीम जे दिल जे दर्द, यतीम जे पानी के मोहम्मद याद करे मनो। ओ नौजवानो मां तो वाइज़न में चवंदो रहंदो असां बेक़दरा उन्हनि खां क़दुरु पुछो करे देखो नंढे हूंदे यार विछड़ी गई, जिनखां नंढे हूंदे अबे जहिड़ी शइ विछड़ी गई, जिनखां मां जी दिल विछड़ी गई, जिनखां क़दुरु पुछो कर पोइ छा थींदो आहे। अल्लाहु अकबर। मुंहिंजे साम्हूं हिकिड़ो मंज़र थो अचे, हिकिड़ो वाक़ियो थो यादि अचे। 8-9 सालनि जो मासूम छोकिरो आहे जेको मस्जिद में निमाज़ पढ़ण खां बाद में हथड़ा खणी करे कलाकनि जा कलाक रोए बि पियो, दुआ बि घुरे पियो। हर को अची ॾिसी हलियो पियो वञे, हर को अची ॾिसी हलियो पियो वञे। अल्लाहु अकबर। उते हिकिड़ो शख़्स उन मासूम जे भरिसां अची वेठो। पुछांसि पुट दे त ख़बर, ओ मुंहिंजा बचा दे त ख़बर, यको मां तोॾे ॾिसां थो पियो, तूं रोए बि थो, हथड़ा बि खिल बीठो आहे। ॿुधाए तोखे कंहिं मारियो, कहिड़े सूर कहिड़े ॾुख तोखे रुहारियो आहे। तुंहिंजो एॾी ॾुघी दुआ घुरे थो, एॾी ॾुघी दुआ घुरे थो, छा थो घुरे? मुसलमान ॿुधो, हे जेका असां दुआ घुरंदा आहियूं न, इहा मामूली न सम्झंदा कयो त रब नथो ॿुधे। न, इहा दुआ रब सां अंगल थी जी न। बचो अंगल कंदो आहे, पैसा ॾे पैसा ॾे, पीउ चवंदो खुलियल न आहिनि हाणे कोन्हनि पोइ वठिजांइ, न चवंदो अवल पैसा ॾे तो पोइ वञा। तूं दुआ में बि रब सां ईअं अंगल कंदो पियो त जेसिताईं माफ़ी न ॾींदे न तेसिताईं दुआ बंदि न कंदो। कैसा अंगल ॿियो कंदा? रब को सवाब केरो आहे, रब को सवाब केरो सहारो आहे, उन सां अंगल न कंदासीं त ॿियो कंहिंसां अंगल कंदासीं? ऐं हुनखे बि असांजा अंगल वणंदा, त हुनखे बि असांजा अंगल वणंदा। जॾहिं बानड़ो रब सां अंगल कंदो आहे, चिचिलाईंदो आहे, रब माफ़ कर न, रब माफ़ कर न, थी वई न मूंखां, थींदी न, ग़लतीअ जो घर आया माफ़ कर न। जॾहिं बानड़ो ईअं अंगल कंदो आहे त रब मुरतंदो आहे। मलाइको हुनखे सम्झायोसि न, सही तूं पैदा कया न। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। रब फरमाईंदो मलाइको भला तव्हां सां नथो अहिड़ा अंगल करे, ॿिए कंहिंसां अहिड़ा अंगल नथो करे। मां रब में हुजतसि, मां अल्लाह सां अंगल थो करे। यादि रखो मलाइको, मां हिन जा गुनाह माफ़ करे छॾियामांसि, मां हिन जा गुनाह गुनाह अथव हिकिड़ी ख़ासि हूंदी आहे न, जीअं खणंदुसि मज़ो ईंदो पर फट वेंदो ख़राबु थींदो। गुनाह त ज़ाहिर में त मज़ो ईंदो पर आख़िरत वेंदी ख़राबु थींदी। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। यतीम छोकिरे जो मां ज़िक्र पियो कयां। ओ मासूम छोकिरा, देख ख़बर छा थो घुरे? चई ॿ शयूं थो घुरांसि। चई कहिड़ियूं थो ॿ शयूं घुरेसि? चई हिकु मां अम्मा जे लाइ सब्र थो घुरांसि। जॾहिं खां वठी करे मुंहिंजो बाबो फोत थी वियो आहे त मुंहिंजी अम्मा घर में वेठी रोईंदी आहे। बाबा सां घरवारी जो सहारो मुड़ुस सां जेके आदर हलंदा ॿाहिरनि सां न हली सघंदा, सहुरे सां आदर न हली सघंदा, ॾेर सां आदर न हली सघंदा। आदर हलंदई मुड़ुस सां, नखरा हलंदा मुड़ुस सां। तो मुंहिंजा साईं मां ईअं चवंदो आहे, शरीयत चवे थी त घरवारीअ जे लाइ मुड़ुस नेमत या मुड़ुस जे लाइ घरवारी नेमत।
अल्लाह सही चल हर मुसलमान जे घरन के आबाद फरमाए आमीन। जे मामा जी दिल के निहारी दो अम्मा बेचारी पई घर में रोई दिया मानड़ी पचाई दिया तने भी रोई दिया घर जो कम कारो कर दिया तने भी रोई दिया। तो अम्मा जो रोण किसी को पता अम्मा ता असा जे रोण के असा के रोंदड़ो जिसी पर चाहे ना अम्मा रोए तो अम्मा के केर अल्लाह अकबर अल्लाह अकबर। अम्मा जे रोण ते की गाल याद अची वई गरीब बड़ा दुख बचड़ा भूख ते अमड़ वेठी रोए थी मथे निहारे थी न्यारी आई अम्मा जा गोड़ा उगी चे अम्मा असा के भूख त नाहे तू छो थी अल्लाह भूख त बचन के हुई रोए भी बचन जे भूख जे करे भी पर न्यारी रहमदिल थी दिया न पोतरी असा गोड़ा उगी चे अम्मा डरो असा के भूख नाहे। अल्लाह सही शल हर गरीब जो भलो फरमाए आमीन। रब सही शल हर मिस्कीन जी मदद फरमाए हर यतीम जी रब पाक मदद फरमाए। मासूम रोई करे चले तो मर करीम को मांगे लाए सब्र तो घुरा ओ मुझे अल्लाह मुझे अंबर के सब्र दे ओ मुझे अल्लाह मुझे अंबर के सब्र चे भला बियो रब करीम को सासो घुरे चे बियो माला को घुरा तो मुझी नंढड़ी भेण रब के तवा तो मुझे भेण जे लाए काठो लकड़ा ने पांजे जिस्म ते लकड़ा कोन थी पांजे जिस्म ते सादा लकड़ा थी पुराना लकड़ा थी चवे तो मुझे लटन जो खैर रब करीम शल मुझे भेण के काठो लकड़ा जा रहा है। रब तो के दौलत जमीन पैसा देना तुझे पाड़े में गरीब उघाड़ा रहन था ये तो कोई हिसाब नहीं लो ड्राउ करे तो खाई पी सुमी तो पवे ओगराई थोड़ी दो दे तुझे पाड़े में गरीब जा बच्चा भूख ते सोता छा तो समझियो भूख जो हिसाब नहीं दे तुझे बच्चन के अदाई अदाई हजारे वालो छड़ो बूट क्रिकेट वालो गरीब जा बच्चा उस समय सर्दी इन सावण जे तत्तल ॾींहं में पैर साड़ींदा घुमण था तू छा थो करे इहो गरीब जे सड़न पैर जो हिसाब न थींदो थींदे ई बाबा हिसाब थी। अल्लाह सही शन गरीबन सां सच्ची मोहब्बत ऐं खिदमत नसीब फरमाए आमीन। मां वाइज़र में चवंदो आहे एहसास जेकॾहिं दिलि में न आहे इंसानियत न आहे त पोइ यार कर्मो निमाज़ कहिड़े कम जी तूं वञे हर साल उम्र ते तुंहिंजा ओड़े पाड़े वारा मिस्कीन गरीब पिनण ते मजबूर पुटो कहिड़े मुंहं सां रोज़े पाक ते पवंदा तुझियूं भेनर तुझा चाचा तुझा मामा सोट पासाद वीचारा न भेजे या परेशान तू चवे त मां भले पार वञा न बाबा साईं न बाबा साईं भलो पार भी भलो पार पर हे पार काॾे करे अल्लाह सही जन मिस्कीनन गरीबन सां मदद करण जी तौफीक अता फरमाए। रोई चवे तो माला खां पंहिंजे भेण जे लाइ लटड़ा तो घुरो जी बाबा तू जो अल्लाह को नड़ी भेड़ जे लाइ लटड़ा तो घुरे तू जो अबो अबे जो जीअं जो लफ़्ज़ चईस अबे जे लफ़्ज़ ॿुधण खां बाद में ॼण त नंढड़े जो हाउ छिजे पियो सुॾका भरे रोई करे चवे सो मुंहिंजो अबो वफ़ा त करे वियो चवे सो ओ चाचा तू मूंखां छो थो पुछा करे मुंहिंजे मथे ते छो हथ रखियो थी मुंहिंजो अबो बि हिन मस्जिद जो जमातियो हिन मस्जिद में नमाज़ पढ़ण वारो हर कंहिंखे ख़बर आहे मुंहिंजे अबे खे को वॾो जवान पुटु कोन्हे मां नंढड़ो आहियां ॿियो मुंहिंजी नंढड़ी भेण आहे अबे जे मोह खां पोइ के जमातीअ कोन सार लधी आहे त यतीम जो हाल छा आहे
अभी तो सॼी ज़िंदगी इन मर्ज़ी जी ख़िदमत कई, को आयो ॾिने तॾड़ा विछाईंदो हो, आज़ादी चवंदो हो, अपे जे मरी वञण खां पोइ कंहिं न संभाल नथी त उनजे यतीम जो हाल छा। चवे थो अबो मुंहिंजो वफ़ात करे वियो, अपे जे वफ़ात करण खां बाद में चए भला देख पर तव्हांजो गुज़ारो कीअं थींदो आहे, जे अंबड़ मूंखे शोला रंधे ॾींदी आहे। अलाह मां तॾहिं तवाइदनि में ॿ ॻाल्हियूं चवंदो रहंदो आहियां, जेकॾहिं तव्हांखे किथे झूर मोड़ो वीचारो कमज़ोर पुराणो का शइ खपाईंदे तव्हांखे नज़र अचे, ज़रूरत न बि हुजेव त बि पोड़े खां वठंदा कयो। वीचारो कमज़ोर आहे, पोड़ो आहे, का शइ विकिणे थो पियो, पोइ तोखे ज़रूरत न बि हुजे न वठिजांइ, छो त इहो बंगुरनि ठाहिण जे लाइ नथो विकिणई, बुख पेट जी ख़तमु करण जे लाइ विकिणई। के टाफी विकिणंदा आहिनि, के दर्जन विकिणंदा आहिनि, के शयूं विकिणंदा आहिनि, इहो बंगुरनि जे लाइ न चइबो त इन जा पुट इनखे नथा लिखनि, कॾहिं इन उमिरि में वीचारो हिन पंहिंजे पेट जी बुख विसाइण जे लाइ महिनत करे। ॿी हीअ ॻाल्हि कंदो आहे, जेकॾहिं तव्हांखे मासूम काशे खपाईंदे नज़र अचनि, सफ़र ते वेंदा न कंदो, तेल भराईंदो, पोइ पहुतो या होटल ते निमाज़ पढ़ी ते चांहि पीती ते नंढा नंढा ॿार सियारे में आना कहिड़ी शइ सामान जो कुल्फियूं खपाईंदा आहिनि, तोखे ज़रूरत न थी हुजे न वठिजांइ, तुंहिंजे नज़र में नंढो आहे, मतां घर जो इहो ई वॾो आहे। तुंहिंजे नज़र में नंढड़ो आहे न, मतां घर जो इहो ई वॾो हुजे, ॿियो कोई न हुजे। अंबड़ हिनखे शइ रंधे थी ॾे पियो, अंबड़ हिनखे अलाए खीचा ठाहे ॾिना, अलाए समोसा पकोड़ा ठाहे ॾिना, पुट थाल खणी खपाया, मन तुंहिंजे 50 रुपए 30 जे करे हुनजे घर जी चुल्हि परे त इहो छा कंहिंजी दुनिया में बुख विसाईंदे अलाह जहन्नम वारी बाहि विसाए छॾींदई। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। अम्मा चवे तो अम्मा मूंखे शोला रंधे ॾींदी आहे, स्कूल में मां शोला खपाइण न वेंदो आहियां, चे पढ़े छो नथो, चे पढ़ा त पोइ मुंहिंजे घर जी चुल्हि कीअं ॿरंदी। पोइ शोला मां घणा पैसा ठहंदासीं, कि जेके पैसा थींदा उन अवल अची नंढी भेण खे ख़र्ची ॾींदो आहे। अलाह अवल अची मां नंढड़ी भेण खे ख़र्ची ॾींदो आहे, उन खां बाद में अम्मा जेको खाधे पीते जो सामान ॾसींदी आहे, अजड़ो वठी अचां, चांवर वठी अचां, खाधो पीतो वठी अचां, ईअं अलाह उन ॾींहुं ड्रॉ कराईंदो आहे। वरी ॿिए ॾींहं जो आसरो ॿियो न अलाह ते हूंदो आहे। वमा मिन दाबतिन फिल अर्ज़ इल्ला अल्लाह रिज़्क़ुहा इन्नल्लाह हुवर रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन। कंहिंखे शरीर जो बुख, काफ़रनि खे बि नथो छॾे त यतीमनि खे बुख छॾी ॾे। बाक़ी इंसान ॾिसंदा कि वीचारा इन पेट जे करे, बचड़नि जे बुख जे करे पीउ माउ पाण खे घुटो ॾेई ख़ुदकुशी करे छॾी। तोखां त ख़ुशहाली जेके खून थियनि था गुरबत मिसकीनीअ जे करे, तूं छा थो सम्झे इन जो हिसाब न थींदो, थींदो थींदो हिसाब अहिड़ी कोरट कंदई जाते न सिफारिश हलंदई न पैसो। ऐं हिसाब वारे ॾींहुं नालो छा हूंदुसि? लिल्लाहिल वाहिदिल क़हार। रहमान हिते थई, रहमान हिते थई, रहीम हिते थई, करीम हिते थई, हुते जब्बार हूंदई, हुते क़हार हूंदई, हुते अज़ीज़। अल्लाह बाज फरमाए, रब करीम शल रहम फरमाए, चओ मासूम दे खबरा, जेकॾहिं तूं चवे तुझे घर जो ख़र्च बि ॾियां, तुझे स्कूल जे तालीम जो ख़र्च बि बर्दाश्त कयां, पुट तूं पढ़,
ये चाचा मंदिर पर ये शादी करेगा पढ़ने जब शोर पढ़ने के चाचा हमारे सलमान मुझे लकड़ा भी मेरा होगा ने पुराना लकड़ा होगा ने चौपर भी शिथिल हो गया थाल लो झलियो शोलन जो दरते बैठो हो आपको जेके भी वडा माण्हू दान उहे मूंखे ॾिसी मुंहुं परे कंदा नफ़रत कंदा ये वॾे वॾे गाॾियुनि ते महांगा लकड़ा पातल मूंखे ॾिसी नफ़रत कंदा तो जेकॾहिं मां बि पढ़ां वॾो माण्हू थियां त माना मां बि ग़रीब खां नफ़रत कयां ते तो इन शोलन ते गुज़र करे पेट पालबो पर ग़रीबनि खां नफ़रत रखो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा हुआ मिस्कीन गरीब हाल मेरा हुआ तो सही शिके भाकुर पाईंदा हथन में लिफा हुंदियूं तो लिफन के चुमियूं ॾींदा हाल अवाज़ वठंदा पुट तुंहिंजो गुज़र कीअं थो थिए पुट तुंहिंजो गुज़र कीअं थो थिए कीअं न पुछनि हाल अवाज़ उन्हनि खां उन महबूब जे करे सभु कुझु तो हुननि छॾे ॾिनो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेके दुनिया में यतीम जो माल खाईंदा तेजे पेट में जहन्नम जा डांडा ॾिसी आयो तेजा चपोटन जेड़ा मां ॾिसी आयो ॾाढा चयो रब यतीम जे माल खां बचा ॾाढा रब यतीम जे माल खां बचा मां हीअं चवंदो आहियां चाचो बि न टकल में आ त माल बचे मामो बि न टकल में आ त माल बचे मरहूम जी मिट्टी भी कब्र जी न सुकंदी आ त पोयों माल जे कदम मां शुरू जेकॾहिं यतीम जे हथ मामा जेकॾहिं यतीम जे मथे ते मामा हथ रखनि तो माने जा असांजे बेवर भेण जा बचड़ा चाचन के मौक़ो मिलंदो चलो ठीक आहे भले तव्हां मामा जे कॾहिं लॻाओ न तव्हांजे पीउ जो जेको हिसो थिए उहो न ॾींदासीं भले तव्हां वञो मामा तुझे चाचा मिल्कियत जे कढ वरी जेकॾहिं चाचा हथ रखनि त वरी मामा आंखे पटींदा त तव्हांजे माउ जो जेको हिसो असांजे थिए पियो उहो न ॾींदासीं खाओ छा खाईंदो केॾियूं बि वञी ज़मीन ठाहियो पर कब्र 6 फुट मिलंदई हज़ारे जरेब ज़मीन कर कब्र 6 फुट हूंदई रोज़ करो करमपुर जो कंगवानी जो बैंक तुझे पैसनि में भरियल हुजे पर खाई दे बमानी दुनिया तुझे कड हुजे बाबा साईं कफन जो बच्चा दो खीसो जी कफन खाली हथे आयो खाली हथे वेंदे आए तभी तड़ बिन कराई लटा बिन पाराई वींदे तभी तड़ ब्या कराई नहीं लटा ब्या पाराई छो इन थोड़ी दुनिया में मखलूक के दुखाई थो छो इन थोड़ी दुनिया में पीर माओ के रोआए थो छो इन थोड़ी दुनिया में यतीमन गरीबन के रोआए थो मिस्किनन के रोआए थो रोण वारी दाहा रब वट जल्दी पहुंची आह मिस्किन जी आह मिस्किन जी दाहा अखरन जो पानी दिल जी दाहा या रब ये कबूल करो थी जो तू सोचो ही न हो तो एड़ी पकड़ करी जो तोके को छडाण वाली तेरे वाई तो तकीदो तोड़ी हमारो तकीदो तू वाई तो कर 5 वक्त नमाज पढ़ अज मस्जिद जे गोटिया बाहर जुल्म जी बाह करे काते अशी जारी वारो अबो रोए हो पुट गीचिया को वठी धिका दई घरो कढण काते जीजल माओ के चोटिया को वठी करे सटे लठियूं हण खा काते न्याणियुनि जा वेही अशा मथा थिया पीउ पढ़ण जे लाइ तयार नाहे काते भेण वेचारी मिल्कियत जे करे ॿाहिर जो लठियूं थी पई बर्दाश्त करे काते गरीबन जा बना कटजी विया किन गरीबन जा खाता मटजी विया काते गरीबन जे घरनि ते कब्ज़ा थी विया बाहुनि आहुनि
रड़ियों ने कूकुओं ने जब तो बस क़यामत हले थी पई छड़ो उन जे हिसाब करण दे मोटिया मज चवे से मुझा रब मुखो थी कौन चवंदी ते हिन महल ते काते होए छो न आए छो मुसा झेड़ा कई छो मुझो ना फरमान कई चवे से रब मुझे न दिस तोखे हिन जी पार रब मुझे न दिस तोखे मदीने वाले वीर मोहम्मद करीम पार ओमे रात कलाम अल्लाह जे करे भी सदके माफी मिलंदे रसूलुल्लाह के सदके भी माफी पांजे चेहरे ते महबूब जी सुन्नत के सजा नेकन बुजुर्ग आलम दी जमात मुर्शिद दी जमात जमइयत उलमा इस्लाम सा मरण घड़िया तई निभा जाते तो हुकुम कन हाने शबीर मार जी हुकुम थियो चो इंशाअल्लाह हलल दुनिया वालो गरीब मिस्किन की पार शादी शुदा हो पांजे घर सा भला बिन वाला हो टिन वाला हो पांजे बच्चन सा अदल इंसाफ कियो घर वाली कबर न छड़ाईंदई मत एक घर वाले के खुश करण जे लाइ ॿियनि सां ज़ुल्म करे क़यामत में टंगियो पियो अधो पासो हूंदो बच्चन के एक नज़र सां ॾिसो घर वारनि सां अदल इंसाफ कयो ओड़े पाड़े मिस्किन ग़रीबनि सां जेतिरो थी सघे मदद करे कंहिंजो दुआऊं खट कंहिंजे बददुआउनि खां बच न खणो बददुआऊं न खणो कंहिंजा पारा था इहे ज़िंदगी गुज़ार जो मरी वञे त पोइ हर को रोई रब खे पार पाए रब माफ़ करे से भलो हुजे रब माफ़ करे से भलो हुजे अल्लाह मुखे बिन गाने जे मथा अमल करनी तौफीक अता फरमाए रब पाक अवां के बिन गाने जे मथा जेके ॿुधी अमल करनी तौफीक अता फरमाए पांजे हिस्से जी दुआ घुरा जलसो को शाम ते हलंदो रब तक़ब्बल मिन्ना इन्नका